क्यों मिट में तो वो थाई हो यार वकील हां मिट में क्यों ऐसा हालत में चलते अरे डंडी तो खड़िया छात वे का कदर नहीं करते। यहाँ देहात में तो खून खून का प्यासा है। क्यों थोड़ो थोड़ो शुरू वारो लफ्ज हाथ अचण जो खतरो हूंदो आहे। छो त गड़बड़ गोड़ गमसानन में माल गनीमत जो माले गनीमत हथ अचण जो खतरो हूंदो आहे। छो त गड़बड़ गोड़ गमसानन में माल गनीमत जो हथ अचण माले गनीमत चओ माले गनीमत हथ अचण जो खतरो हूंदो आहे। माले गनीमत हथ अचण जो खतरो हूंदो आहे। छो त गड़बड़ गोड़ गमसानन में माल गनीमत हथ अचण जो खतरो हूंदो आहे। कंहिं हद ताईं सही आहे पर मज़ो न आहे। थोड़ो ॾे न पोइ वग़ैरह क्यों राजा मुझे घर हला लाल तू कर नड़ा पीरा नड़ा क्यों राजा मुझे अचण में घणी देर तो कोन थी। राजा मुझे अचण में घणी देर तो कोन थी तो के इंतजार करणो पियो छा। आखिरी डेलाक दे तो पोइ हे तो पुट जी वग़ैरह आखिरी डेलाक ॾे न जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। हां पोइ तूं तुंहिंजो ज़मीर ख़ान छोरनि खे वठि त हितां निकिरनि। मामा तो पढ़ते हैं ना जान जा पुट जान जो पुट नहीं भड़वो भड़वे जो पुटला गाढ़ो जोर पड़ाए कितना अच्छे मोमेंट ले ना आशिक माबू बना मोमेंट ले दी ना मुझे मोर मखण मां तुझे लाइ हिकिड़ी गिफ्ट आंदी आहे। बियर सोडियो दर्द वती चल क्यों मुझे मोर मखण मां तुझे लाइ हिकिड़ी गिफ्ट आंदी आहे। यही है चुने ना काहे छे जुआ पे हैदराबाद